नाज़रीन रानी परमार रिपोर्ट करे पियो मदद अली सोलंगी। तफ़सील मूजिब गुट धीरो वाण जो रवासन मुस्कान दी नवाज़ अली मल्हा ज़ाल इशफाक मल्हा पंहिंजे अमड़ मस्मात नवाब खातो सां गॾिजी मीडिया अॻियां ॿुधाईंदे चयो त मुंहिंजो मुड़ुसु इशफाक मल्हा जेको गंबर जो रहवासी आहे, जेको मवाली ऐं नशई आहे, जेको बिलाजवाज़ 4 सालनि खां तशदुद जो निशानो बणाईंदो रहियो आहे, मुड़ुस जे तशदुद खां बेज़ार ऐं ख़ौफ़ज़दा थी करे हेॾे आई आहियां। मुंहिंजो मुड़ुसु मूंखे चए पियो पैसा ॾे त मां शराब ख़रीद करे पियां, इन करे सख़्तु तशदुद करे घरां कढी छॾियो हुई। नवाज़ अली मल्हा वटि रहंदी हुयसि। मुंहिंजो पीउ मुंहिंजी अमड़ मस्मात नवाब खातून खे तलाक ॾेई ॿी शादी कई आहे ऐं मूंखे विकिरो करे हिकु मवाली पीरसन सां शादी करणु चाहे पियो। जेका ॻाल्हि मूंखे पसंदि न हुई, उन करे पीउ खां जान बचाइण ऐं ख़ामोश रहण जूं धमकियूं ॾिनियूं वयूं। मां मजु वठी पीउ जे घरां बि निकिरी आई हुयसि। मुंहिंजी माउ ऐं भाइरनि वटां रहां पई। नवाज़ अली मल्हा ऐं मुड़ुसु इशफाक मल्हा जानी ऐं माली नुक़सानु पहुचाइण जूं धमकियूं ॾियनि पिया। मां मुड़ुसु इशफाक मल्हा जे ज़ुल्मनि खां तंग थी तलाक वठणु चाहियां थी। हिन वक़्तु मां पंहिंजी ज़िंदगी बचाइण ख़ातिर मां नवाब खातून जंहिं न्याज़ हुसैन ओठो सां ॿी शादी कई, उन्हनि सां गॾु रहणु चाहियां थी। मुतासिर औरत मुस्कान मल्हा IG सिंध DIG सखर SSP खैरपुर खां घुर कई त मूंखे जानी नुक़सानु पहुचाइण जूं धमकियूं ॾींदड़ पीउ नवाज़ अली मल्हा ऐं ज़ालिम मुड़ुसु इशफाक मल्हा ख़िलाफ़ क़दम खणी तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। जी बाबा, तुंहिंजे पीउ जो नालो छा आहे? पाण केरु आहियो? किथे वेठा आहियो? जी, छा मसलो आहे? छा नालो अथव? अली नवाज़ मल्हा। मुंहिंजी शादी थियल आहे। मुंहिंजो मुड़ुसु शराब पीआ ऐं धका बि हणंदो आहे, मारींदो आहे। मां पंहिंजे माउ खे वास्ते ॾियां, पंहिंजे पीउ खे न थी ॾियां। तव्हांजो मुड़ुसु शराबी आहे, तव्हांखे मारे थो पियो, मार कुट करे थो। हाणे जेको तव्हांजो पीउ आहे अली नवाज़, उहो तव्हांखे ॿिए हंधि परिणाइण थो चाहे। उहो चए थो हाणे तलाक वठाए त मां ॿिए हंधि पाणाईंदमि। मां पंहिंजी माउ सां रहणु थी चाहियां। मुंहिंजी माउ जी ॿी शादी थियल आहे। मां उन सां रहंदमि। तव्हां पंहिंजी माउ सां रहंदो, पंहिंजे भाउ सां